घोटकी पीपल्स पार्टी जे मंशूर तहत आऊं पंहिंजी हुकूमत दौर में हज़ारे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं ऐं घोटकी में बेशुमार तरक़ियाती कम कराया ऐं अवाम जी हर ॾुख सुख में साथ ॾिनो। असां अवामी ख़िदमत ते यकीन रखूं था। अवाम म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन ॼाम आसिफ रज़ाक धारीजो जी 6 महीननि जी कारकर्दगी मां अंदाज़ो लॻाए सघो था त शहर जे हर मोहल्ले में सफ़ाई सुथराई सां गॾु तरक़ियाती कमनि जी स्कीमनि जो कमु तेज़ी सां जारी आहे। मुखालिफ़नि जी 10 सालनि जी कारकर्दगी हिकु पासे जॾहिं त ॼाम आसिफ रज़ाक जी 6 महीननि जी कारकर्दगी ॿिए पासे अवाम जी आडो आहे। अहिड़ो इज़हार अॻूणी सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारीजो रहमवाली में महराज कैसर विजय सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात दौरान कयो। इन मौक़े ते महराज कैसरो जे बिरादरीअ समेत ॼाम इकरामुल्लाह धारीजो जी हिमायत जो ऐलान पिणु कयो। इन मौक़े ते ॼाम इकरामुल्लाह धारीजो मुकेश कुमार जी अयादत पिणु कई। ॼाम इकरामुल्लाह धारीजो सां गॾु ॼाम आसिफ रज़ाक धारीजो, सलीमुल्लाह कलवड़, रईस रऊफ़ खान कोलाची, अख्तर खान संघड़, सैयद रिज़वान शाह, सरदार बगन खान कलादी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।